जी हर मुमकिन मदद करण जो फ़ैसिलो करे वरितो। तुर्किया जे ज़ल्ज़ले मुतासिर इलाइक़नि जो दौरो करण बैदि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ज़मीनी ऐं हवाई रस्तनि ज़रिए तुर्किया जे मुतासिरनि जी मदद जारी रखंदासीं। ज़ल्ज़ले मुतासिरनि जी मदद करण फ़र्ज़ ऐं ज़िम्मेवारी आहे। तुर्किया जे मुतासिरनि खे खेमा इमदाद तौर ॾिना वेंदा। तुर्क अवाम असां लाइ पंहिंजे कुटुंब जीअं आहे असांजी मदद कंदड़ तुर्क भाइरनि ऐं भेनरुनि खे नथा विसारे सघूं। चूंडूं 90 ॾींहनि में थियणियूं आहिनि। इलेक्शन कमीशन छा करे रहियो आहे? 90 ॾींहं ख़तम थी रहिया। इलेक्शन कमीशन जो कमु रुॻो चूंड कराइण आहे, जंहिं लाइ बि वक़्तु घुरी रहियो आहे। सुप्रीम कोर्ट जा CCPO लाहौर जी बदली वारे केस में ॿुधणी दौरान रिमार्क्स अदालत पारां जजिस जी ॻाल्हाइण दौरान बार बार ॻाल्हाइण ते इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी खे शंड। 90 ॾींहनि में चूंड न कराइण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ॿुधण खां इनकार। अदालत CCPO लाहौर गुलाम महमूद डोगर जी बदली रोके छॾी। चीफ जस्टिस साहब से इल्तिजा करता हूं कि आपके कंधों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। इस इदारे को किसी किस्म के तनाज़े से बाला पर रखना हर पाकिस्तानी शहरी की ख्वाहिश है। ये टेप्स जो आई हैं ये मामूली टेप्स नहीं है। इन्होंने निज़ाम अदल के ऊपर एक बहुत बड़ा सवालिया निशान लगाया है। अगर ये झूठी है तो जिसने ये सवाल लगाया है उसे करार वाकई सजा मिलनी चाहिए, और अगर ये सच्ची है तो फिर मैं समझता हूं कि इस टेप के किरदारों को अपने इस किरदार के लिए जवाबदेह होना चाहिए। परवेज़ इलाही मुबैना ऑडियो अदल ऐं इंसाफ़ जे निज़ाम ते वॾो सवाल आहे। चीफ जस्टिस खे अपील आहे त नोटिस वठी जांच कराए। ऑडियो कूड़ी आहे त वायरल कंदड़ खे सज़ा मिले। सची आहे त ऑडियो मौजूद किरदारनि खे जवाब ॾियणु घुर्जे। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त मैच फिक्सिंग बाद केस फिक्सिंग जूं ॻाल्हियूं साम्हूं अचनि थियूं। सुप्रीम कोर्ट जी बेतौक़ीरी थींदी त मुल्क लाइ नुक़सान हूंदो। इमरान ख़ान कहिड़े सुलेमानी टोपी पाती आहे जो मुल्क लाइ मुल्क सां खेॾण बावजूदि खेसि कुझु बि नथो चई वञे। लाहौर हाई कोर्ट PTI जे 43 मेंबरनि पारां क़ौमी असेंबली स्पीकर जो इस्तीफ़ा मंज़ूर करण वारो नोटिफिकेशन मुअतल करण जी इस्तदा रद्द करे छॾी। अदालत पारां स्पीकर ऐं ॿियनि खे नोटिस जारी। 7 मार्च ते जवाब तलब दरख़्वास्त में इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण वारो क़दम चैलेंज कयो वियो आहे। कारकुननि खे जेल भरण लाइ चवंदड़ इमरान पाण कुए चियां ॿिड़ में लिखियो वेठो आहे। कारकुननि खे ज़मान पारक पहुचण जो आवाज़ ॾेई रहियो आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त इमरान ख़ान अदालत खे चवे पियो त बुज़ुर्ग शख़्स ऐं ज़ख़्मी आहियां, पेश नथो थी सघां। संदसि साथी 2 ॾींहनि जे जेल ते रोई ॾींदा आहिनि। आज़म नसीर ताड़ चयो आहे त इमरान ख़ान पाण जेल वञण बदिरां कारकुननि खे जेल भरियो तहरीक लाइ भटकाए रहियो आहे। इमरान पहिरियां पाण जेल वञे। गैंग ऑफ 5 नाकाम थी चुको। मरियम नवाज़ जो बयानो। संदसि पार्टी वारा ई क़बूल करण लाइ तयार न आहिनि। अॻूणे घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त खान साहब खे चयो आहे त आर या पार करणो आहे। असांजो झेड़ो कंहिंसां बि नाहे। जमहूरियत लाइ विढ़ी रहिया आहियूं। इलेक्शन कमीशन चूंडियूं कराइण बाबति अदालती हुकुम खे चैलेंज कयो। सिंध पंजाब दंग ते पंजाब जे कोट सब्ज़ल पुलिस जो मुबैना मुक़ाबिलो 3 शकी ॾोहारी मार थी विया। पुलिस जो चवणु आहे त ॻुझे इतलाह ते कार्रवाई कई। फायरिंग जी ॾेवट में दौरान 3 जवाबदार मारिजी विया। मारिजी वियल जवाबदारनि में मजीद उमरानी, अमीन अहमद नवाज़ उमरानी शामिल। लाश सादिकाबाद अस्पताल मुंतक़िल। सिक्योरिटी फोर्सेस जो ॾखण वज़ीरिस्तान में ऑपरेशन आबखाती बमबार मारिजी वियो। तर्जमान मूजिबि ॻुझे इतलाह ते सपिंगी वारे इलाइक़े में ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान आबखात जैकेट फाटण सबबि आबखाती बमबार रहमान महसूद उर्फ नेकर मारिजी वियो। मारिजी वियल दहशतगर्द अफगानिस्तान खां पाकिस्तान आयो हो। चइनि सालनि खां मूं सां ज़्यादती थी रही आहे। 1 साल खां अदालत में जज मुक़ररु न पियो कयो वञे। सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी चयो आहे त केस कीअं ख़तमु थींदा, अदालत में जज ई नाहे। मुंहिंजो मीडिया ट्रायल हली रहियो आहे। आगा सिराज दुरानी ख़िलाफ़ केस जी ॿुधणी मुलतवी। तखर जे एहतसाब अदालत वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद शाह खे परॾेह मां इलाज कराइण लाइ इजाज़त ॾेई छॾी। अदालत आमदनी खां वधीक असासा ठाहिण वारे रेफरेंस जी ॿुधणी 6 मार्च ताईं मुलतवी करे छॾी।
खुर्शीद शाह थाईलैंड में इलाज कराने लाइ 10 ॾींहं लाइ परॾेह वञण जी इजाज़त घुरी हुई। लाहौर हाई कोर्ट जो अॻूणो जज मलिक क़यूम लॾाणो करे वियो। मलिक क़यूम कुछ अरसे खां बीमार हो। मलिक क़यूम सुप्रीम कोर्ट बार जो सदर ऐं अटॉर्नी जनरल रहियो। यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की पारां मुल्क जो एक इंच भी न छॾण जो ऐलान। व्लादिमीर ज़ेलेंस्की चयो आहे त रूस रुगो हथियारनि जे ज़बान समझे थो, ॿीहर हमलो भी करे सघे थो। मास्को खे दोस्त मुल्कनि पारां मिलंदड़ हथियारनि सां शिकस्त ॾेई सघूं था, ज़मीन न ॾींदासीं।